नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त ठरी मीरवा मां ख़बर ॾींदा। ठरी मीरवा मां निकिरंदड़ डेडाणू शाख जी काटी न हुअण सबब केतिरनि ई ॻोठनि जा फसल तबाही जे वरी चढ़ियल 10 सालनि जे अरसे खां डेडाणू शाख जी काटी न थी सघी। केतिरनि ई हारियुनि एहतिजाज कंदे चयो त न खाटी थी सघी आहे, न सर्वेर, न कॾहिं बेजदार ऐं न ई कॾहिं को ठेकेदार, न ई कॾहिं को दारोगो ज़ाहिर थियो आहे। आला उहिदेदारनि मां कंहिं बि सार न लधी आहे। अफ़सोस, हिन जदीद तरीन दौर में अॼु ताईं असांखे को बि तरक़ियाती कम न थी सघियो आहे। असां आला अमलदारनि खे हथ ॿधे अपील कयूं था त ख़ुदा असांजा फसल तबाह थियण खां बचाया वञनि। असांजी रोज़ी असांजा ही सावा फसल आहिनि। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, DC खैरपुर, कमिश्नर सखर खे अपील कयूं था त हिकु नज़र डेडाणू शाख ते बि विधी वञे, जल्द खां जल्द नोटिस वरितो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।